एसपी साहब इन में साफ़ साफ़ थे तो तव्हां पंहिंजे कम जे बदिरां तव्हां कंहिंजी वांगार वेही रहिया आहियो। तुझी आकड़ मां लगे तो पेरों पेरो थाने जो मुंह ॾिठो थी। एसपी साहब हेतिरो होम तो ये थाणनि जा तरह ॾिसी चुको आहियां। बाक़ी तव्हां जे मक़सद लाइ आया हो न मुंहिंजे उहो तव्हां मक़सद हासिल कोन करे सघंदा। खान बहादुर साईं ॿुधो आहे त कुझु अमलदार चवनि था त मक़तूल जी भेण जो साहब दीवानो हुयो, सम्झो त मूं चटी भरी। शरोज़ खान हिकिड़ी ॻाल्हि थो ॿुधायो, तव्हांजे ख़्याल में आख़िर उहो केरु थी सघे जंहिं तव्हां जहिड़े माण्हूअ ते हमिलो कयो हुजे? कंहिंमें एतिरी हिम्मत? मुअल माण्हू जे मथां मां छा थो ॻाल्हाए सघां साले, पर साले मूंखे ईअं पियो लॻे मल्हार पंहिंजा दोस्त वठी ऐं मूं ते वार कयो हूंदो, पर ख़ैर हींअर उन ते ॻाल्हाइण अजायो आहे।